पाण मुरादो नोटिस जो अख्तियार सुप्रीम कोर्ट जे 3 जजिस खे ॾिनो पियो। पाण मुरादो नोटिस ते 30 ॾींहनि अंदरि अपील करे सघिबी। क़ौमी असेंबली सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल 2023 मंज़ूर करे वरितो। बिल जे मतन मूजिब चीफ जस्टिस ऐं ॿिनि सीनियर जजिस ते ॿधल 3 रुकनी कमेटी पाण मुरादे नोटिस वठण जो फ़ैसिलो कंदी। पाण मुरादे नोटिस ते फ़ैसिले ख़िलाफ़ 30 ॾींहनि अंदरि अपील दाख़िल कराए सघिबी। बिल मूजिब जेका 14 ॾींहनि अंदरि ॿुधणी लाइ मुक़रर कई वेंदी। पाण मुरादो नोटिस वठण बाद ॿुधणी बि 3 रुकनी बेंच कंदी। बिल में मोहसिन डावर जी इज़ाफ़ी तरमीम बि मंज़ूर कई वई, जंहिं तहत अपील जो हक़ अल्तवा जो शिकार केसनि ते बि हूंदो। आईनी ऐं क़ानूनी मामलनि ते घटि में घटि 5 रुकनी जजिस ते ॿधल बेंच जोड़णु लाज़मी हूंदी। जस्टिस का आमरियत है सुप्रीम कोर्ट में कायम किया तो इफ्तिखार चौधरी ने कायम किया, और वो भी उसी हाइब्रिड जंग में शामिल था जो शुरू तो पीपल्स पार्टी से हुए, मगर मकसद वो चार्टर ऑफ डेमोक्रेसी को खत्म करने। चीफ जस्टिस के पास कहां पावर है कि वो डैम फंड बना दे? कौन सा आईन, कौन सा कानून के मुताबिक कि वो पूरा मुल्क में सियासी कैंपेन करे, वो फाइनेंशियल कैंपेन, वो पैसा जमा करे? चीफ जस्टिस पाकिस्तान। हम अगर गलत सेक्रेटरी को कोई काम कह दे, वो काम पाकिस्तान के अवाम का भला के लिए भले हो, हम तो जेल जाएंगे। और ये लोग फिरौन की तरह बैठते हैं, अपनी मर्जी की आईन, अपनी मर्जी के मुल्क। किसी ने डैम बनाना है तो हम डैम बनाएंगे, किसी ने पंजाब हुकूमत का तख्ता ऑपोजिशन को दिलवाना है तो वो आईन को अपने फैसले में तोड़ते हैं। आखिरकार 2008 से लेके इस हाउस की तौहीन हो रहा था, मदर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन का तौहीन हो रहा था। एक वज़ीर आज़म के खिलाफ दूसरा वज़ीर आज़म के खिलाफ एक इदारा शामिल, साजिश में शामिल, और आखिरकार 2023 में पार्लियामान ने फैसला किया है कि हम इस कानून के थ्रू जवाब देंगे। असां अवाम जे भले लाइ सेक्रेटरी खे को कम चऊं था त जेल में वञूं था। ही फिरौन वांगर मर्ज़ी मूजिब आइन जी तशरीह कनि था। कहिड़ो कानून चवे थो त सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस डैम फंड ठाहे, जलसा ऐं जुलूस करे सताई शराफ़त सां सियासत कई आहे, पर आइन टोड़ण ते शरीफ़ न थींदासीं। परॾेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो त इफ्तिखार चौधरी मुल्क में अदालती आमरियत क़ाइम कई, जंहिं जो मक़सद जमहूरियत खे नुक़सान पहुचाए हाइब्रिड निज़ाम क़ाइम करणु हो। हिन मिसाक जमहूरियत खे ख़त्म कयो। 2008 खां पार्लियामेंट ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। चूंडियल वज़ीर आज़मनि खे घर मोकिलियो वञे थो। पार्लियामेंट ख़िलाफ़ साज़िश जो जवाब हिन कानून साज़ी ज़रिए ॾेई रहिया आहिनि। अदालत जो मक़सद सियासी निज़ाम खे हलण ॾियणु आहे। सियासी पारो घटिजण ताईं पुरअमन चूंडूं नथियूं थी सघनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी पंजाब ऐं केपी में चूंडनि जे हवाले सां दाख़िल दरख़्वास्त रिमार्क। चीफ जस्टिस चयो त ॿुधाए वञे त इलेक्शन कमीशन खे सदर पारां चूंडण लाइ ॾिनल तारीख़ रद्द करण जो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। 20 सालनि खां दहशतगर्दीअ जो मसइलो आहे, पोइ बि चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि। जेके मामला अवां रखिया आहिनि संगीन आहिनि। छा हुकूमत इलेक्शन लाइ बजट में रक़म नाहे रखी? जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क कंदे चयो त अक्टूबर में चूंड कराइणी हुई त सदर खे 30 अप्रैल जी तारीख़ छो ॾिनी पई? चूंडनि वारो केस 4/3 जी तनासुब सां रद्द थी चुको आहे। अदालती हुकुम जारी नाहे थियो। सदर इलेक्शन जी तारीख़ कीअं ॾिनी ऐं इलेक्शन कमीशन चूंड शेड्यूल कीअं जारी कयो? सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जमाल खान मंदोखेल जा पंजाब में चूंडनि बाबति पीटीआई जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस जमाल खान मंदोखेल चयो त 4 जजिस जो ऑर्डर ऑफ कोर्ट आहे जेको अञा जारी नाहे थियो। जेकॾहिं केरु समझे थो त 2 जजिस बेंच जो हिसो न हुया त ॿुधाए। अदालती हुकुम 4 जजिस ते ॿधल हो। ही ऑर्डर ऑफ द कोर्ट चीफ जस्टिस जारी नाहे कयो। इलेक्शन कमीशन वटि ऑर्डर ऑफ द कोर्ट आयो ई नाहे त उन फ़ैसिले ते अमल कीअं कयो? फैसला हुआ है। एक तरफ कहा जा रहा है कि ये 3-2 का फैसला है। ये भी मुअज़्ज़ज़
जजेस साहबान की तरफ से कहा जा रहा है और एक तरफ कहा जा रहा है कि 4-3 का फैसला है। ये भी मोअज़्ज़ज़ जजेस ही फरमा रहे हैं। तो ये मामला जब तक क्लियर नहीं होता और इसके मुतल्लिक़ ये कहना कि जी ये अंदरूनी मामला है, सुप्रीम कोर्ट का फैसला जो है वो अंदरूनी मामला नहीं हो सकता। ये मामला जो है इससे पूरी कौम जो है वो मुंसलिक है, इसलिए इसके ऊपर अबहाम जो है वो दूर होना चाहिए और ये अबहाम जो है वो लार्जर बेंच या फुल कोर्ट बेंच जो है वही दूर कर सकता है। और इस बारे में इससे पहले भी हमारी तरफ से इस्तदा रही है, आज भी हमारी ये इस्तदा है कि इस सो मोटो नोटिस को पहले 9 फिर 7 फिर 5 जजेस समाअत करते रहे हैं। इसे अब भी जो है वो अगर फुल कोर्ट की तरफ ले जाया जाए तो ये मामला जो है वो ज्यादा खुश उसलूबी से हल हो सकता है। पंजाब में चूंडनि बाबति फ़ैसिलो 4-3 जो आहे या 3-2 जो हुकूमत मुंझारो ख़त्म करण लाइ सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो करे छडि॒यो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो मामलो अंदरूनी मामलो नथो थी सघे। पार्लियामेंट अदालती सुधारण वारो फ़ैसिलो देर सां ज़रूर कयो आहे पर दुरुस्त फ़ैसिलो कयो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त ॻाल्हियूं ज़रूर थियण घुरिजनि पर उन जो पैरामीटर तय थियण ज़रूरी आहे। रुगो सियासतदान स्टेक होल्डर्स आहिनि, समूरनि धुरियुनि खे विहारणो पवंदो। कांग्रेशनल हियरिंग्स होनी है पाकिस्तान के एटमी प्रोग्राम के ऊपर। पाकिस्तान की जो वहां की कांग्रेस है वहां के ऊपर ये बातें होंगी और वहां पे ये बात आएगी कि एक ऐसा मुल्क जिसके पास $10 मिलियन भी नहीं है अपना इलेक्शन करवाने के लिए, क्या उसे एटमी प्रोग्राम जो है वो उसको रखना चाहिए? क्या उसे लॉन्ग रेंज मिसाइल्स प्रोग्राम्स रखने चाहिए? और IMF ने पहले ही कह दिया कि इलेक्शनों से हमारा ताल्लुक नहीं है। बहुत ही खतरनाक आर्गूमेंट हुकूमत दे रही है और ये आर्गूमेंट कि पाकिस्तान बहैसियत रियासत एक नाकाम रियासत है, हुकूमत की तरफ से ये आर्गूमेंट एडवांस करना जितनी इसकी मजम्मत की जाए उतना कम है। हुकूमत सुप्रीम कोर्ट में खतरनाक मौक़िफ़ रखियो आहे। हुकूमत मूजिब पाकिस्तान नाकाम रियासत आहे, दहशतगर्दी खे मुंहुं नथा ॾेई सघूं, पैसा बि नाहिनि। शुक्र आहे त अॼोकी ॿुधणी लाइव न हुई। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त चीफ जस्टिस खे गुज़ारिश आहे त हुकूमत जो मौक़िफ़ लिखत में न वरितो वञे। इलेक्शन कमीशन मंज़ूर त सुप्रीम कोर्ट जो चूंडनि वारो फ़ैसिलो अक्सरियत जी बुनियाद ते हो, इन करे तारीख़ ॾिनी। शेख रशीद चयो त हुकूमत चूंडनि खां भॼणु चाहे थी पर खेनि भॼण न ॾींदासीं। PTI चेयरमैन इमरान ख़ान जा औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत इमरान ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे ज़मानत थियण जोगनि गिरफ़्तारी वारंट खे ज़मानत न थियण जोगा वारंट्स में तब्दील करे छडि॒यो। इमरान ख़ान खे 18 अप्रैल ते गिरफ़्तार करे पेश थियण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी फंडिंग बाबति तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छडि॒यो। इलेक्शन कमीशन जे वकील अदालत खे ॿुधायो त कमीशन आइनी इदारो आहे, स्क्रूटनी लाइ को वक़्तु नथा ॾेई सघूं, प्रोसेस हली रहियो आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक इलेक्शन कमीशन जे वकील खे मुख़ातिब थींदे चयो त चूंडूं त अव्हां कराए न रहिया आहियो, इहे त अक्टूबर में आहिनि, तेसीं ताईं ही कम ई मुकमल करे वठो। IMF जो पाकिस्तान तां एतमाद ख़त्म थी चुको आहे। IMF जो एतमाद बहाल करण लाइ हर शर्त मञी रहिया आहियूं। मुमलिकती वज़ीर आयशा गोस पाशा चयो आहे त मुल्क इन वक़्तु गैर मामूली हालतुनि मां गुज़री रहियो आहे। दोस्त मुल्कनि खां फाइनेंसिंग में अॻभराई थी आहे। IMF खां बि जल्द किस्त मिलण जी उमीद आहे। कराची जी अदालत PTI अॻवान हसान न्याज़ी खे ज़ाती ज़मानत ते आज़ाद करे छडि॒यो। अदालत पारां हसान न्याज़ी खे 50,000 रुपयनि जा मुतलका जमा कराइण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट इमरान ख़ान जे फोकल पर्सन
हसान न्यासी की गिरफ्तारी खिलाफ संदसि वालिद हफ़ीज़ न्यासी की दरख़्वास्त ते सुभाणे दलील तलब करे वरिता। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जारी। चमन, कोज़िब टॉप, हरनाई ऐं ॿियनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात। सिंध में अॼु खां बरसात जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान। सिंध ऐं बलूचिस्तान में बरसात जो नओं सिलसिलो 31 मार्च ताईं जारी रहण जी अॻकथी थियल।